एडवोकेट आसमा अबड़ो, एडवोकेट हाई कोर्ट ऐं ही असांजी विक्टिम आहे फरज़ाना, जॾहिं त FIR इन जी अमड़ कराई आहे सुगरा बीबी। FIR आहे 168 2026 जनवरी जी, ऐं जनवरी में ही FIR थी आहे, माना 6 महीना थी विया हिनखे। FIR आहे 376 जी। ही वाक़ियो आहे त ही फरज़ाना आहे जंहिंजी उमिरि 12 खां 13 साल आहे। हिन जो मदर ऐं फादर ॿई लेबर आहिनि, हुनजी अमड़ घरनि में कमु कंदी आहे। फादर जेको आहे मुख़्तलिफ़ मज़दूरी जे सिस्टम में ॿाहिरि हूंदा आहिनि। हिन जे भाउ आहे नंढो 5 खां 7 साल जो, जेको हूंदो आहे उहो मासूम ॿार आहे। ॿ जेके असांजा नॉमिनेट अक्यूज़्ड आहिनि, जेके FIR में नॉमिनेट बि आहिनि, 164 में फरज़ाना पाण उन्हनि खे नॉमिनेट कयो आहे। सॼो वाक़ियो ॿुधायो आहे त जॾहिं मुंहिंजा माउ पीउ कम सांगे ॿाहिरि हलिया वेंदा हुया त 2 माण्हू जेके जिन जा नाला बि FIR में मौजूद आहिनि ऐं उन्हनि तव्हांखे बि मेंशन कराईंदी हलां। हिकिड़ो आहे एलियास ऐं ॿिए जो नालो आहे, तव्हां ॿुधाइजो फरज़ाना नालो। हिकिड़ो आहे एलियास ऐं ॿियो आहे ओस्मान, ॿई नॉमिनेट आहिनि। एलियास जी उमिरि आहे 55 साल, ओस्मान जी उमिरि आहे 35 खां 40 साल, हिन जी उमिरि आहे 12 खां 13 साल। अची करे बंदूक जे ज़ोर ते उनखे थ्रेड करे, उनखे ब्लैकमेल करे, उनखे ड्रिजारे त अगरि तूं आवाज़ कयो त तोखे मारींदासीं, तूं कंहिंखे ॿुधायो त तोखे मारींदासीं। मुसलसल हुन सां रेप कंदा रहिया आहिनि, मुसलसल। उन्हनि टाइम ठाहे छॾियो आहे, जीअं हुनजा पेरेंट्स निकिरनि था इहो ई कनि था। छोकिरी नंढी आहे, डिॼी वई आहे, ख़ौफ़ खां हिन ॻाल्हि न कई आहे। उन खां पोइ जॾहिं 6-7 महीननि खां पोइ हिनजी तबियत ख़राब थी आहे ऐं हिन शिकायत कई आहे त मूंखे पेट में सूर थो रहे। उन खां पोइ हुनजी अमड़ जॾहिं हुनखे हॉस्पिटल वठी वई आहे त उते इहा ॻाल्हि डॉक्टर डिस्क्लोज़ कई आहे त तुंहिंजी धीउ त 6-7 महीननि जी प्रेग्नेंट आहे ऐं हुन माउ जो छा हशर हूंदो जंहिंजी उमिरि 12 खां 13 साल आहे। त ही सॼी स्टोरी आहे जेका तव्हांखे ज़बानी ॿुधाई आहे। इज़ इट सेम टू सेम इहा ई FIR जा असांजा फैक्ट्स आहिनि, जेका हक़ीक़त आहे, जेका सुगरा ऐं हुनजी धीउ फरज़ाना बयानु कई आहे। हाणे अहिड़नि वाक़ियनि में जेको तव्हां ॾिसो था, पूरी सिंध जे अंदरि इहे वाक़िया रोज़ जो मामूल बढ़ियल आहिनि। उन में पुलिस जो जेको किरदारु आहे उहो ज़ीरो आहे। IO आहे नबी बख्श, कंहिं बि क़िस्म जी इन्वेस्टिगेशन नाहे। असां मैजिस्ट्रेट खे दरख़्वास्तूं ॾेई थकी पियासीं। 173 जी त हिन में को चालान आण, छोकिरी जी मेडिकल कराए। छोकिरी जी मेडिकल जे लाइ माउ पीउ हिनखे रोज़ जना वठी था वञनि, पर IO नथो अचे। जेॾी छोकिरी खे लेबर पेन था थियनि, उन ॾींहुं बि छोकिरी मैजिस्ट्रेट जी कोर्ट में वेठी आई। ऐं मैजिस्ट्रेट खे चयो असां अगरि हिते डिलीवरी थी त ज़िम्मेवार तूं हूंदे, छो त 376 जो मैटर आहे। छोकिरी प्रेग्नेंट आहे त ही थ्रू IO कोर्ट अस्पताल में एडमिट थींदी, उते हुनजी जेका आहे सो डिलीवरी थींदी। उनजे बावजूद IO कंहिं क़िस्म जी का बि कार्रवाई न कई आहे। इन सॼे वाक़े खां पोइ असां दिल्ली खां पुछंदासीं त कॾहिं FIR थी, छा थियो। फरज़ाना बेटा, क्या हुआ था आपके साथ, क्या हुआ था? मेरी उम्र 12 से 13 साल है। मेरे माँ बाप काम पर जाते थे। उस्मान और एलियास पिछले 1 साल से जबरदस्ती मेरे घर पे घुस के मेरे साथ जिना हरामकारी करते रहे। 5-6 महीनों से एलियास नहीं आ रहा, मगर उस्मान मुसलसल जबरदस्ती घर में घुस के अरसले के जोर पे मेरे साथ जिना करता रहा। जब मैं बीमार हुई, मेरे माँ बाप मुझे हॉस्पिटल ले गए। फिर उनको डॉक्टर ने बताया कि मुझे 7 महीने का हमल हो गया है। फिर मेरे माँ बाप ने मुझसे पूछा, मैंने उनको सारी बात बताई। जब हम लोग थाने पे जाते हैं तो वो धमकियां देते हैं, उन लोगों ने रिश्वत खाई हुई है। आप किसके पास जाती हैं थाने पे? ऐसे तो नबी बख्श और मुश्ताक शाह। मुश्ताक शाह जो है वो तो SI हुए शारतीब के जी, और नबी बख्श IO हैं जी। अच्छा, FIR कैसे हुई? जब आपने अपने माँ बाप को बताया, कितने टाइम के बाद FIR हुई? 2-3 दिन बाद हुई थी। इतना अरसा आपके साथ ज्यादती हुई तो आपने अपने वालिदैन को नहीं बताया? वो मुझे डराते धमकाते थे, ब्लैकमेल करते थे। कोई वीडियोस वगैरह आपकी बनाई है क्या? नहीं, वीडियो नहीं बनाई, अरसले के जोर पे। अब क्या चाहती हैं आप? मैं उनको सजा दिलवाना चाहती हूँ, इंसाफ चाहती हूँ। अच्छा, वो गिरफ्तार हुए थे जब FIR हुई थी? गिरफ्तार हुए थे? वो बहाने बनाते रहे कि वो भाग गए थाने वाले। अच्छा, अभी जमानत पर हैं? जी, एक जमानत पर है और एक भागा हुआ है। अच्छा, अभी जब आप शारतीब थाने पर जाती हैं तो किस ऑफिसर से आपकी मुलाकात होती है? मुश्ताक शाह से। क्या कहते हैं वो उल्टा बदतमीजी करते हैं। उसके बाद आप किसी आला अफसर से मिली हैं? SSP जैसे हैं, SSP
जी नहीं, एसएसपी ऑफिस गए थे, उसने बिठा बिठा के जलील ख्वार किया, हमारी बात भी नहीं सुनी। कब? आज गए थे। क्या होना चाहिए अभी? मुझे इंसाफ चाहिए और मुलजिमान को सजा मिलनी चाहिए। यदि छा वाक्यो थियो आहे, छा चवणा तव्हांजो? असांजो चवण भाऊ इहो ई आहे त जीअं जीअं मुंहिंजी नंढड़ी सां ज़ुल्म थियल आहे न, 12 खां 13 साल जी आहे, मां हुनजी मदर आहियां, ठीकु आहे। जंहिं वटि मां मदद जे लाइ वेंदी आहियां, बदतमीज़ी कंदा आहिनि, ग़लति लफ़्ज़ चवंदा आहिनि, धमकियूं ॾींदा आहिनि, रिश्वत खोर आहिनि, मूंखे बि चवंदा आहिनि एतिरा एतिरा पैसा ॾे। केरु चवंदा आहिनि? ये आयो एसआईओ मुश्ताक शाह, नबी बख्श आयो, ये एसपी वटि वेंदा आहियूं, उहे घुराईंदी आहे मैडम, पर मुलाक़ात नाहे कंदी, ॿाहिरो ॿाहिरि असांखे मोकिले छॾींदी आहे। सॼा मिलियल आहिनि, असांखे इंसाफ़ मिलणु घुर्जे। मुंहिंजी नंढड़ी मासूम आहे, हुनजो वॾो ऑपरेशन थियल आहे, इहा त शुक्र आहे अल्लाह जो मुंहिंजी नंढड़ी बची वई आहे। छा वाक्यो थियो जो छा वाक्यो थियो आहे? मुंहिंजी नंढड़ी सां 12 खां 13 सालनि जी आहे फरज़ाना, मां हुनजी मदर आहियां, हुन सां तव्हांजे साम्हूं ज़ुल्म थियल आहे, सॼनि जे साम्हूं आहे, पर इहो आयो हिकिड़ी मेडिकल कराईंदो आहे, उहा बि अधूरी, पूरी को बि असांजी मदद कोन थो करे, रिश्वत खोर आहे इहो, उन्हनि सां मिलियल आहे। तव्हांजी नंढड़ी सां एतिरा महीना ज़्यादती ॿ माण्हू कंदा रहिया आहिनि जी, तव्हां किथे हुआ? नंढड़ी छो न पई दाऊं करे? असां कम ते वेंदा हुआसीं भाऊ, पोइ जंहिं महिल उन्हनि टाइम टेबल ॾिठो हुयो, नज़दीक त रहंदा हुए मुजरिम, जंहिं महिल असां कम ते निकिरंदा हुआसीं, मुंहिंजी नंढड़ी जे मस्तू पिस्टल रखे हिनखे डराए धमकाए ब्लैकमेल करे हिन सां जना हरामखोरी कंदा रहिया आहिनि, वरी हिनखे हमल थी वियो आहे। जीअं नंढड़ी असांखे ॿुधायो आहे, असां हॉस्पिटल वठी विया आहियूं, जो हिनखे चयो आहे मूंखे गुर्दे में सूर आहे, मां पेट में सूर आहे। अच्छा, उन खां पोइ तव्हां जॾहिं एफआईआर कराई, जी एफआईआर खां पोइ हिकु जवाबदार गिरफ़्तार न थियो आहे? न न, हिकिड़ो बि न आहे थियो, गिरफ़्तारी खां पहिरियों ज़मानत थी वई आहे। छो? कहिड़ो इंसाफ़ आहे? असांखे कहिड़ो इंसाफ़ थो मिले? हिन केस खां ॿियो मथे हूंदो आहे? अगरि मुंहिंजी नंढड़ी मरी वञे हा, पोइ छा थिए? बर्बादी बि मुंहिंजी, ज़ुल्म बि मुंहिंजी नंढड़ी सां, कहिड़ो कानून आहे इहो? छा नथी जेका जांच पुलिस आहे, जी जी, रवैयो सही न आहे? न न, सही न आहे, बदतमीज़ी कंदा आहिनि, रिश्वत खोर आहिनि, असांखां पैसा था खाइनि, उन्हनि मुजरनि खां उहे मिलियल आहिनि सॼा। छो जो असां ग़रीब आहियूं, हिन करे। थाणे ते कंहिं कंहिं सां मिलंदा आहियो? मुश्ताक शाह सां, जी, नबी बख्श आयो सां। वो ऑफिसर तावन नथा कनि? न न, तावन नथा करनि, उल्टा बदतमीज़ी था करनि, ग़लति लफ़्ज़ था चवनि। अॼु हाणे छा थियणु खपे? असांखे भाऊ इंसाफ़ मिलणु खपे, मुंहिंजी नंढड़ी खे इंसाफ़ मिलणु खपे। असां बर्बाद थी विया आहियूं, उल्टा असां था भॼूं। इहे था ॾिसनि इहे पुलिस वारा, थाणे वारा, जीअं असां मुजरिम आहियूं। छो? इंसाफ़ दुनिया में मरी वियो आहे छा? हिन करे मां कानून वटि वई आहियां न, मूंखे इंसाफ़ मिले। इंसाफ़ मिलण जे बजाय मुजरिम बि असांखे धमकियूं था ॾियनि, पुलिस वारा बि असांखे धमकियूं था ॾियनि। अदी हेॾी वरी ज्यादती थियल आहे, मुसलसल तव्हां थाणनि ते बि वञो था ऐं जी ऑफिसरनि वटि वञो था, जी तव्हां जॾहिं शादी थाणे ते वेंदा आहियो, जी जी, उन जांच पुलिस वटि, जी, त उन्हनि जो तव्हां सां रवैयो छा आहे? उहे तव्हांखे छा था चवनि? रवैयो इहो आहे, नबी बख्श आयो जो चवंदा मुश्ताक शाह आहे न साहब, हुनी मना कयो आहे मुजरिम खे गिरफ़्तार न कयो, उहे मुंहिंजा दोस्त आहिनि। पर तव्हां खां पैसनि जी डिमांड वग़ैरह तव्हां खां कंदा? असां खां ईअं कंदा आहिनि, कंहिं महिल चवंदा आहिनि डीज़ल जा पैसा ॾियो, कंहिं महिल चवंदा आहिनि छापे जा पैसा ॾियो। असां ग़रीब काॾो वञूं? तव्हां कॾहिं ॾिना आहिनि? उन्हनि घुरिया आहिनि, असां वटि हुजनि त भाऊ ॾियूं न, असां घुरंदा यको बि आहिनि, धमकियूं बि ॾींदा आहिनि, बदतमीज़ी बि कंदा आहिनि। हाणे जवाबदार हिते ई आहिनि, इलाइक़े में आहिनि? हा हा, हिते ई आहिनि। अदा हिन हवाले सां मुंहिंजी काफ़ी सारी उमेदूं आहिनि मैडम एसएसपी माजिदा हालेपोटो साहिब सां, तमामु यंगेस्ट ऐं बहितरीन ऑफिसर आहे, असांजो हुन मां सुठियूं उमेदूं आहिनि। ऐं अपील कयां थी मैडम माजिदा हालेपोटो साहिबा खे, उन खां अलावा आईजी पुलिस खे, त सर हे इलाही संगीन वाक़िया आहिनि, इलाही संगीन जुर्म आहिनि। पुलिस जे इन्हनि ई रवैयनि जे करे जिन ते अफ़सोस अचे थो, गुस्सो बि अचे थो, त पुलिस जो जहिड़ो रवैयो जवाबदारनि सां हुजणु घुर्जे, विक्टिम सां उहो रवैयो आहे, कंप्लेनेंट सां उहो रवैयो आहे, त लिहाज़ा अहिड़नि ऑफिसर्स, पुलिस ऑफिसरनि जे ऑफिसर्स जेके आहिनि ऑफिशियल्स, उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। अहिड़नि क़िस्मनि जे वाक़ियनि में थोरी सीरियसनेस ॾेखारे का कार्रवाई थिए, कंहिंखे का सज़ा अचे, त इन्हनि वाक़ियनि में का घटिताई अचे, न त ही हर रोज़ जो मामूल बणिजी चुका आहिनि। रोज़ 376 जा हाणे त इहा हिकिड़ी
आम ॻाल्हि थी वई आहे 376 जो वाक़ियो। असांजी अपील आहे त अहिड़नि ऑफिसरनि जे खिलाफ़ नोटिस कढियो वञे, उन्हनि जे खिलाफ़ कारवाई कई वञे ऐं इन्हनि मज़लूमनि सां इंसाफ़ थिए।